मलीर में मंशात जे आलमी दिहाड़े के मौके ते अवामी प्रेस क्लब मलीर में इंसदाद मंशात नौजवान मलीर तरफा रास्ता मेडिकल सेंटर ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे सहकार सां प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि ज़िले ऑफिसरनि ऐं सिविल सोसाइटी नुमाइंदनि मुस्लिम लीग नून जे कादिर कलमती इंसदाद मंशियात नौजवान मलीर जे चेयरमैन तारिक बलोच, DHO मलीर इमदाद अली चन्ना, किरण तंज़ीम जे सलीम जी मेमण, अवामी प्रेस क्लब मलीर जे सदर सामी मेमण डॉक्टर हन्नान जोकियो, हेड मुहर्रर अमीर हसन सोलंगी ऐं ॿियनि वॾे तइदाद में समाजी अॻवाननि शिरकत कई। उन मौके ते समाजी सियासी अॻवाननि चयो त जी नाज़रीन, असां वक्त मौजूद अवामी प्रेस क्लब मलीर में जिते मंशियात जे आलमी ॾींहं जे मौके ते सेमिनार मुनक़िद कयो आहे, जंहिंमें MK रास्ता मेडिकल तरफ़ां ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे तावन सां प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि पुलिस ऑफिसरनि शिरकत कई। उन्हनि सां ॻाल्हि मलीर में मंशियात जे ख़िलाफ़ कहिड़ा कहिड़ा कम करे रहिया आहिनि। MK रास्ता ऐं अवामी प्रेस क्लब जी तावन सां हिते अवामी प्रेस क्लब में आलमी मुंशियात जी दिहाड़े जी निस्बत सां ही प्रोग्राम रखी वई आहे। सम्झां थो असांजे हथ में, जीअं आउं पंहिंजी तकरीर में बि चयो, त असां वटि ॿ हथियार आहिनि जेके असां यूज़ करे जंहिं ते असीं कमिटेड थी कमु करे असां मंशियात खे रोके सघूं था। मंशियात जे ख़िलाफ़ आलमी ॾियारो अॼु असां हिते मल्हायो आहे मेमण ॻोठ में अवामी प्रेस क्लब मलीर ऐं MK रास्ता मेडिकल सेंटर जे ताउन सां। मंशियात असांजे मुआशरे में, असांजे समाज में सराहियत करे वेई आहे। न सिर्फ़ु पाकिस्तान पर ही सॼी दुनिया जो मसइलो आहे। असां पंहिंजे वसार हिते जदोजहद करे रहिया आहियूं। हिते जी सोसाइटी, कम्यूनिटी, हिते जा माण्हू सभु बिल्कुलु यकमुश्त आहिनि, हिन ते कमु करे रहिया आहिनि। ये आलमी ॾींहं जे मौके ते आउं मलीर जे सिविल सोसाइटी ऐं जे समाजी वर्ग खे सलाम पेश कंदुसि। ख़ासि तौर सां मुंहिंजो क्लास फेलो तारिक बलोच साहब रास्ते जे जेका दोस्त आहिनि बि आउं कंदुसि। उन खां अलावा जेको हिकिड़ी आउं इहा ई गुज़ारिश कंदुसि त हर में असांखे हर में 4 न मिलनि, इंसान खपनि। इंशाअल्लाह ताला तमामु मसाइल ख़तमु। इन हवाले सां आउं जेको सो पंहिंजे नौजवान खे ख़ासि तौर ते पैगाम ॾींदुसि त मंशियात जी लानत खां पासो कनि ऐं इन लाइ जेको सो अवामी प्रेस जे सदर सामी में ऐं अज़ीज़ बलोच खे बि शाबाश जेके इन में वॾो किरदारु कयो अथनि ऐं इन में जेको सो हर प्रोग्राम मल्हाइनि कॾहिं ते कॾहिं ॻोठनि में, ते कॾहिं किथे। अॼु प्रेस क्लब अवामी प्रेस क्लब जे सहकार सां प्रेस क्लब ते आहे ऐं इहो पैगाम त पंहिंजे नौजवान जेतिरो थी मंशियात खां बचा ऐं हर घर खे बचायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।